अदाकारा कुबरा खान यूट्यूबर्स खिलाफ अदालत सां राब्तो करे वरितो आहे। सिंध हाई कोर्ट कुबरा खान समेत 4 अदाकाराउनि खिलाफ सोशल मीडिया ते मवाद ब्लॉक करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते पाकिस्तान टेली कम्युनिकेशन अथॉरिटी पीटीए ऐं वफ़ाक़ी जांच इदारे एफआईए खे मवाद ब्लॉक करण ईंदड़ ॿुधणी ते जवाब जमा कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। दरख़्वास्त में अदाकारा कुबरा खान चयो त यूट्यूबर्स कूड़ा इल्ज़ाम लगाए मुंहिंजे ऐं ॿियनि अदाकाराउनि जे वकार खे छीहो रसायो आहे। अदाकारा जे वकील जो चवणु आहे त अणवणंदड़ मवाद हटाइण लाइ एफआईए ऐं पीटीआई सां राब्तो कयो वियो आहे। वाज़े रहे त ताज़ो ई पाकिस्तानी अदाकारा कुबरा खान मेजर रिटायर्ड आदिल राजा जे इल्ज़ामनि ते सख़्त रद्द अमल ॾींदे केस दाख़िल करण जो इशारो ॾिनो हो। ताज़ो ई आदिल राजा सोशल मीडिया ते हिकु वेलाग में पाकिस्तान जी टॉप मॉडल्स ऐं अदाकाराउनि ते संगीन इल्ज़ाम हया ऐं ज़रियनि जे हवाले सां दावा कई त हिकु इदारे वटि उन्हनि मॉडल्स ऐं अदाकाराउनि जो अणवणंदड़ वीडियोज़ आहिनि। पंहिंजे विलाग में अदाकाराउनि जा नाला ॾियण बदिरां आदिल राजा अदाकाराउनि जा नाला शुरू में ईंदड़ लफ़्ज़नि सां ॾिना, जिन में MH MK AK SA शामिल आहिनि। अदाकारा कुबरा खान इंस्टाग्राम स्टोरी शेयर कई हुई जंहिंमें लिखियो वियो त शुरू में मां ख़ामोश रहियुसि छाकाणि त हिकु जाली वीडियो मुंहिंजे वजूद खे ख़त्म नथी करे सघे, पर हाणे घणो थी वियो। तव्हां सोचियो त जेको बि मूं ते आङिरियूं खणंदो ऐं मां चुप थी वेंदसि। तंहिं करे तव्हांजो ख़्यालु आहे त मिस्टर आदिल राजा, जॾहिं तव्हां कंहिं माण्हू ते इल्ज़ाम लॻायो त पहिरियां तव्हां वटि सबूत हुजण घुरिजनि। सिंध काबीना बल्दियाती काउंसलर्स जे लाइ मखसूस कयल सीटनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। बल्दियाती काउंसिल्स में पहिरियों भेरो ट्रांसजेंडर्स खे बि नुमाइंदगी ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। मकानी इदारनि जे काउंसलर्स में ट्रांसजेंडर्स लाइ बि मखसूस सीटूं रखण जी मंज़ूरी ॾिनी वई। सिंध काबीना पारां औरतुनि, नौजवाननि, पोरियतनि, हारियुनि ऐं अक़लियत जी मखसूस सीटनि सां गॾु ट्रांसजेंडर्स जी कैटेगरी बि शामिल करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। काबीना जे इजलास में ग़िज़ायत वारे प्रोग्राम जो कंट्रोल PPHI खे ॾियण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई। इजलास में चयो वियो आहे त ग़िज़ायत जी खोट खे मुंहुं ॾियण वारे प्रोग्राम जा यूनिट हाणे PPHI हलाईंदी। काबीना इजलास मूजिबि सिहत खाते एक्सलर्स एंड एक्शन प्लान ते आलमी बैंक वारे हदफ़ खे हासिल करे वरितो आहे, जंहिंखां पोइ फ़ैसिलो कयो वियो आहे त ग़िज़ाई खोट प्रोग्राम जा यूनिट PPHI हलाईंदी। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे चयो आहे त शहीदनि अटे लटे ऐं अजय जे नाले ते सिंध जी अवाम सां धोखो कयो वियो आहे। संदन हक़नि, उमीदनि ऐं ख़्वाबनि ते धाड़ा हया पिया वञनि। पंहिंजे जारी कयल बयान में हुन चयो त अवाम सां वेसा घाती कई वई आहे ऐं अटो महांगो करे खेनि बुखू काटण ते मजबूर कयो पियो वञे। हुन चयो त अटे जे अघनि सिंध जी अवाम खे ॿिनि वेलनि जी मानी खां महरूम करे छॾियो आहे, पर मुनाफ़ेखोर वापारियुनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न पई कई वञे, जंहिं करे अवाम दुकाननि, अटे चकियुनि ऐं फ्लोर मिल तां 150 रुपया फ़ी किलो जे हिसाब सां अटो वठण ते मजबूर आहे। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में इंतज़ामिया इघोर निंड में सुतल हुअण सबबि वापारी तबिको अटे जे नाले ते अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरे पियो, जंहिं करे महांगाई सटियल अवाम सस्तो अटो वठण जे इंतज़ार में सॼो ॾींहुं कमकार छॾे कतारनि में बीहे थी। अयाज़ लतीफ़ अली जे मुतालबो कयो त अटो, चांवर, दाल ऐं खाधे पीते जूं शयूं एतिरियूं सस्तियूं कयूं वञनि जो मज़दूर, हारी ऐं ग़रीब माण्हू आसानी सां ख़रीद करे सघे। MNA रफ़ीक जमाली जे भाउ जुमन जमाली समेत दादू ज़िले जे 22 गोसड़ू उस्तादनि जूं नौकरियूं चट थी वियूं आहिनि। तालीम खाते स्कूलनि मां लाॻीतो गैर हाज़ुर रहण ऐं शोकास जो जवाब न ॾियण ते 22 उस्तादनि खे बरतरफ़ करे छॾियो आहे। बरतरफ़ कयल उस्तादनि में MNA रफ़ीक जमाली जो भाउ जुमन जमाली ऐं नाले वारो ठेकेदार रियाज़ नाइच बि शामिल आहिनि। MNA जो भाउ जुमन जमाली बहादुर खान नाइच स्कूल में HST ऐं रियाज़ नाइच GST तौरु मुक़ररु हो।
इलेक्शन कमीशन जे हुकुमनि ते उहिदनि तां हटायल ज़िले एडमिनिस्ट्रेटर्स चार्ज छॾण खां इनकार करे छॾियो आहे। ॿिन्ही एडमिनिस्ट्रेटर्स खे इलेक्शन कमीशन जे चूंडनि खां अॻु ट्रांसफर न थियण जी कानून तहत हटायो वियो हो। ॿिन्ही एडमिनिस्ट्रेटर्स जी मुक़ररी ऐं हटाइण जा नोटिफिकेशन सिंध जे मकानी खाते तरफ़ां जारी कया विया हुआ। तहरीक इंसाफ पंजाब असेंबली टोड़ण में वधीक देर थियण जी सूरत में इस्तीफ़ो ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। पीटीआई चेयरमैन इमरान खान सां पार्टी अॻुवाणनि जी मुलाक़ात जे अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिबि इमरान खान सूबाई मर्कज़ अॻुवाणनि खे पंहिंजे हतमी फ़ैसिले खां आगाह करे छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि पंजाब असेंबली में इतमा जे वोट या असेंबली टोड़ण में देर ते इमरान खान नई हिकमत अमली ठाहींदे चयो आहे त जेकॾहिं असेंबलियूं टोड़ण में देर थी त असांजा मेंबर इस्तीफ़ाऊं ॾेई पंजाब असेंबली मां ॿाहिरि अची वेंदा। इमरान खान हिकु दफ़ो ॿीहर हिदायत ॾींदे चयो आहे त पार्टी 11 जनवरी खां अॻु वॾे वज़ीर जी एतमाद जे वोट जो अमल यकीनी बणाए। पार्टी मेंबर असेंबली में वधीक नथा रहण चाहिनि। जेकॾहिं असेंबली टोड़ण में का रंडक पैदा कई वई त पोइ असांजा मेंबर MPAs इस्तीफ़ा ॾेई छॾींदा। होॾां पीटीआई जे सीनियर अॻुवाणनि इमरान खान खे वधीक असेंबली मेंबरनि सां राब्तनि जे हवाले सां बि ब्रीफिंग ॾिनी, जंहिंमें खेनि ॿुधायो वियो त वधीक आज़ाद असेंबली मेंबरनि सां हिमायत जी ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। इमरान खान हिदायत कई आहे त पार्टी एतमाद जे वोट जो अमल तेज़ी सां मुकमल करे। मौसमियात खाते अॻकथी कई आहे त 7 जनवरी खां मग़रबी हवाउनि जो नओं सिलसिलो बलूचिस्तान में दाख़िल थींदो, जंहिं सबबि बलूचिस्तान जे कुझु ज़िलनि में बरसात पवंदी, जॾहिं त मग़रबी सिस्टम जी ख़ैबर पख्तूनख्वा मुंतक़िली खां पोइ कराची में थधियूं हवाऊं हलण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि मग़रबी हवाऊं उत्तर बलूचिस्तान जे इलाइक़नि में अॼु खां दाख़िल थी वेंदियूं ऐं ईंदड़ 2 ॾींहनि दौरान मथां इलाइक़नि में पंहिंजो असर ॾेखारींदियूं। मौसमियात खाते मूजिबि ईंदड़ 24 कलाकनि दौरान पंजाब, सिंध ऐं बलूचिस्तान में मौसम थधो ऐं ख़ुश्क रहंदो, जॾहिं त इस्लामाबाद में मौसम थधो ऐं झोड़ियालो रहण जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि देर चित्रियाल, सवात, कोहिस्तान, गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर में हल्की बरसात ऐं बर्फ़बारी जो इम्कान आहे, जॾहिं त मथां इलाइक़नि खां अलावा उत्तर बलूचिस्तान में बि वधीक थधि पवंदी। मौसमियात खाते जे तर्जुमान मूजिबि कोटिया में थधि में वाधि थी चुकी आहे। शहर जो गर्मी पद -6 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियण खां पोइ रोडनि ते बीठल पाणी ॼमी बर्फ़ में तब्दील थी वियो आहे। मौसमियात खाते मूजिबि कलात ऐं ज़ियारत में गर्मी पद -7 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। मौसमियात खाते सुभाणे शाम खां 9 जनवरी ताईं बलूचिस्तान में बरसातनि जी अॻकथी कंदे ॿुधायो आहे त सुभाणे खां सूबे जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसात जो नओं सिस्टम दाख़िल थींदो ऐं बरसातनि जो उहो सिलसिलो 9 जनवरी ताईं जारी रहंदो, जंहिंखां पोइ मथां इलाइक़नि ख़ासि तौर ते कराची में थधि में वाधि थी वेंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त मकानी चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। कराची में थींदड़ मकानी चूंडनि में देर नथी थी सघे। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में कराची हैदराबाद में मकानी चूंडनि में वोटर लिस्टनि ते एतिराज़ बाबति MQM जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। MQM जे वकील एतिराज़ कयो त चूंडनि लाइ पुरानी वोटर लिस्ट जो इस्तेमाल कानून जे ख़िलाफ़ आहे। ॿुधणी दौरान चीफ इलेक्शन कमिश्नर MQM जे वकील खे चयो त अवां मुख़्तलिफ़ फॉर्म्स ते विया पर अॻु कॾहिं उहो मसइलो न उथारियो। अवां सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन में विया पर उहो मामिलो पहिरियों भेरो उथारियो आहे। को बि ॿियो मसइलो हुजे त उहो बि अॼु ई उथारे छॾियो त जीअं गॾु ई समूरा मसइला ॿुधी वठूं। चीफ इलेक्शन कमिश्नर MQM जे वकील खे चयो त अवां ग़लति बयान ॾेई रहिया आहियो त पुराणी वोटर लिस्ट इस्तेमाल थी रही आहे। असां अवां जे बयान खे रद्द करियूं था त पुरानी वोटर लिस्ट ते चूंडूं थी रहियूं आहिनि। अवां सम्झो था त अवां चूंडनि में देर कराईंदव। अवां जा हींअर ताईं ॾिनल दलील गैर लाॻापियल आहिनि। सिकंदर सुल्तान राजा चयो त कराची जे मकानी चूंडनि में देर नथी थी सघे। चूंडूं वक़्त ते कराइण इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। जंहिंखां पोइ इलेक्शन कमीशन जी ट्राए रुकनी बेंच दलील ॿुधण खां पोइ MQM जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो।
इदारनि खिलाफ़ बग़ावत ते भड़काइण वारे केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अॻवान शहबाज़ गिल मास्क लगाए एम्बुलेंस में अदालत पहुतो, जिते संदसि तबियत ख़राब थी वई। शहबाज़ गिल खिलाफ़ केस जी ॿुधणी इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ताहिर अब्बास सुपरा कई। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल एम्बुलेंस में अदालत पहुतो। शहबाज़ गिल के एम्बुलेंस में ऑक्सीजन मास्क लॻल हो, जिते हू खंघी रहियो हो। जवाबदार अमाद यूसुफ जे वकील चयो त मुंहिंजी मोकल खे मलेरिया बुखार थी वियो आहे, उन करे उन जी हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर कई वञे। जवाबदार अमाद यूसुफ जी मेडिकल रिपोर्ट अदालत में पेश कई वई। जज ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾिना त हुननि कतारूं लगाए छॾियूं आहिनि। शहबाज़ गिल एम्बुलेंस ज़रिए लाहौर खां कराची अची वियो, जॾहिं त अमाद यूसुफ कराची खां हिते नाहे पहुतो। शहबाज़ गिल जे वकील चयो त शहबाज़ गिल अदालत जे ॿाहिरां एम्बुलेंस में मौजूद आहे, जंहिं ते जज रिमार्क्स ॾिना त मामले लटकियल आहे। ईअं लॻी रहियो आहे त टाइम खे अॻियां वधायो पियो वञे। शहबाज़ गिल जे वकील चयो त हिकु बीमार माण्हू जा गिरफ़्तारी वारंट जारी कराया पिया वञनि। शहबाज़ गिल एम्बुलेंस मां नथो लही सघे, उनखे ऑक्सीजन मास्क लॻल आहे, जंहिंखां पोइ अदालत शहबाज़ गिल जी एम्बुलेंस में ई हाज़िरी लगाए छॾी। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जवाबदार अमाद यूसुफ जी ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि, जॾहिं त शहबाज़ गिल ते हिकु दफ़ो ॿीहर फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत शहबाज़ गिल ते फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई 20 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी ऐं ईंदड़ ॿुधणीअ ते जवाबदारनि खे हाज़िरी यकीनी बणाइण जी बि हिदायत कई। मलकानी शरीफ में जवाबदारनि नौजवान जो नाज़ुक उज़वो वढे छॾियो। ज़ख़्मी थियल नौजवान रियाज़ जो चवणु आहे त जवाबदारनि फ़ोन करे घुराइण बैदि यरगमाल बणायो। जवाबदारनि नाज़ुक उज़वे खे कातीअ सां अधु ताईं कटे छॾियो। जवाबदार नौजवान जो नाज़ुक उज़वो कटण बैदि उन जे खीसे मां 40,000 रुपया बि कढे फरार थी विया। ज़ख़्मी नौजवान जे वारसनि पारां एहतिजाज कयो वियो। ज़ख़्मी नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त शिकायत करण बावजूदि पिंगरियो पुलिस का बि कार्रवाई न पई करे। बेगुनाह नौजवान ते तशदुद करे नाज़ुक उज़वो वढियो वियो आहे, इंसाफ़ कयो वञे। आज़ाद कश्मीर में रोड हादसे दौरान 8 ॼणा अचल जो शिकार थी विया। रावलपिंडी खां तक ख्वावड़ा जी यूसी मीरा कलान ॾांहुं वेंदड़ कोस्टर रोड हादसे जो शिकार थी वई। रहीम कोट वारे हंध ते पेश ईंदड़ हादसे दौरान 8 ॼणा अजल जो शिकार थी विया, जॾहिं त 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॿुधायो पियो वञे त कोस्टर में 12 माण्हू सवार हुआ। हादसे जी इतला मिलंदे ई मक़ामी इंतज़ामिया रेस्क्यू टीमूं वाक़िए वारे हंध ॾांहुं रवानियूं करे छॾियूं आहिनि। ज़ख़्मियुनि में फ़ौत थी वियलनि जे लाशनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन हवाले सां ॿुधायो पियो वञे त फ़ौतियुनि जो अंग में वाध जो इम्कान आहे।